अदा तू आहीं यको खां दर तू पियो खड़काई। इहो कम न कजाए। कॾहिं कॾहिं इंसान जूं अखी में धोखो खाई वेंदियूं आहिनि। बाबा तुझे अखियुनि ते शफ़क़त जी पट्टी चढ़ियल आहे। तूं मञी न मञी, तूं उनखे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। मूंखे पंहिंजे रत ते भरोसो आहे, मूंखे पंहिंजी परवरिश ते बि भरोसो आहे। आख़िर तो ॾिठो छा आहे? दिल त चए थी सॼे घर खे साड़े छॾियां। बाकर खणी बक बक न कर, सुम्हली। अरे छोकिरी तव्हां बि सुम्हो। ठीक है मां ईंदुसि। हाँ गोर कहिड़नि ख़्यालनि में गुम आई? बाबा का परेशानी है? मूंखे न ॿुधाईंदे छा? बाबा तव्हां त असांजा वॾा आहियो, तव्हां खां कहिड़ी ॻाल्हि लिकायां? दरअसल ॻाल्हि इहा आहे त परू जी भेण जो संग असांखे ॾिनल हुयो। साले बाबा खे पेट लिखी ॾिनो हुयो। हाणे साले ऐं परू संग कोन था ॾियनि। कंहिं लाइ था संग घुरो सालिया खां? बाबा जो मुंहिंजो भाउ न आहे वारिस, उनजे लाइ। गोर सदोरीअ जो संग तव्हांजो आहे, तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां हुनजी कंहिंसां बि शादी करायो। इहो परू ऐं सालियो कहिड़े बाग़ जी मूरी आहिनि जो इनकार कंदा? इहे ॿई अॻे ई मूंखे ॾिठे न आहिनि वणंदा। रेस बाबा जे सिर जो ख़ैर। खैर बाबा विच में टंग अड़ायां? तूं विच में टपो न ॾिए त तुंहिंजो हाँ फाटी न पवंदो। रेस परू हिवी सफ़ा अरडा बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि करे थी है मुड़ुस माण्हू, पर नास पिता ई कोन हीअं चमचांदी दुआ ना। बाबा परू पाण खे वॾो ॾहे सरमुड़स थो सम्झे, उसां त असल ठह ई कोन थो। गोर वारो मिलई न त इन परूअ खे त ड्राहे विझ। पोइ मां वेठो आहियां, ॾिसां त तुंहिंजो केरु थो धड़काए। बाबा घणा ॾींहं ड्राहे छॾिया असां, पर छा कयां, शमा जूं अखियूं थी मारनि। ऐं रेस मेकू वारे सदोरी जी अखी नज़र पिया वञ, चमचांदी दुआ ना। इहा शमा वरी केरु आहे? साले जी धीअ आहे, तव्हांजे घर जी नौकरियाणी। रेस अधे गोहार को नास पिता कोन हीअं ई आहे, बाक़ी रही छोकिरी भली अस। या शमा परू वाली भेण चमचांदी दुआ ना। माना त ॿई संग वठंदो सालिया खां। गोर जेकॾहिं इहा न वठण खिरणी अथई त पोइ मूंसां भाड़ियाप वारी ॻाल्हि न कजाए त शमा जे करे मां परूअ ते हथ बि न खयो। मुड़ुस थी भाड़ियो न थी जाए। रेस अता गोर हेवे सही मुड़ुस माण्हू पाका हिते ना सॼे ॻोठ जो ताबस, पर रेस जेॾी महिल पिया बंदूक दा ठका थींदा अड़े अदा घर ता भॼण देख ब्रेक फेल चमचांदी दुआ ना। अड़े रे वारस जे करे तूं मोए न मुंहिंजे हथां ई मरंदे। गोर तूं दिलि जाए कर, सदोरीअ जो संग वारस खे ई मिलंदो। इहो सालार खान जो वाइदो आहे तोसां। हाय ला मेरे शर्म पिया आंदा, चमचांदी दुआ ना। रेस तूं तेॾा ॻाल्हि न कर। ठीकु आहे रे सब, मां हलां थो। शर्म मेकू ॻाल्हि वेंदा महिला भिरा है चमचांदी दुआ। मामा
लॻे थो त हीअ खंघि मुंहिंजो सिर खणंदो। बाबा तोखे कुझु बि कोन थींदो। मां तुंहिंजो इलाज वॾे डॉक्टर खां कराईंदसि। अम्मा वॾा डॉक्टर त पैसा बि वॾा वठंदा न। बसि हिकिड़ी ख़्वाहिश आहे, दिलि त चवे थी त बशूअ खे घुराए तुंहिंजो हथु उनजे हथ में ॾेई छॾियां, पोइ मां बि सुख जो साह खणां। अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर बाबा, अलाह साईं तोखे वॾी उमिरि अता कंदो। बशू जी घरवारी थियण खां बहितर आहे अवां जी ख़िदमत कंदे सॼी उमिरि पंहिंजी गुज़ारे छॾियां। बराबरि प्रिय धीअ, बशू माण्हू सही न आहे, पर लिखे जो लेख आहे। माण्हू मजबूर आहे ऐं मुरादी संग वठण खां सवाइ मुड़ंदी कान, ऐं तुंहिंजो बशू सां मङणो बि थियल आहे। बाबा बशू जे पले लाइण खां बहितर आहे त मूंखे मौत सां लाऊं लाराए छॾ। विकामिल वजूद खां मड़ मिटी में भलो आहे। बशू बि मूंखे टकनि ते विखणी छॾींदो। न धीअ न, ईअं न चओ। जे तूं राज़ी न आहीं त ज़ोरीअ तुंहिंजी शादी मां बि कोन कराईंदुसि। तूं न्याणी रहमत आहीं, मां तुंहिंजी ज़िंदगी ज़हमत छो बणायां? तूं सही आहीं, मां ग़लति आहियां। तूं जिते चाहींदीअ न, मां तुंहिंजी शादी उते ई कराईंदुसि। अस्सलाम वालेकुम मरियम, कहिड़ा हाल अथई? वालेकुम सलाम गोर खान, कहिड़ा हाल न? ॾे हवाल वॾेरे सालार खान कहिड़ा हवाल पे कया? रईस सालार खान सुल्तान खां सख्त नाराज़ आहे। मरियम, इन सुल्तान खे नाहे छॾिणो। न गोर न, ईअं तकड़ न कर। ईअं जे न बिना सबब जे असां सुल्तान में हथ विधा न त ॾोही असां थींदासीं। थोरो सब्र कर त रुॻो सुल्तान असांखे वझजे। वझ त सुल्तान जा वॾा बि ॾींदा। हिकु चकर वरियाम, रुॻो हिकिड़ो चकर मुंहिंजे पुल ते चढ़े न इहो सुल्तान, ॾिसजाए त कीअं थो मच्छीअ वांगुरु फतकायांसि। फत कंदो छो न फत कंदो? थोरो गोर खान तूं सब्र कर, पोइ इन सुल्तान खे बि ॾिसबो त इन जे परुअ खे बि ॾिसबो। सबुर ई त नथो थिए न वरियाम। रईस सालार खान जे साम्हूं थियो आहे सुल्तान। गोर खान तकड़ न कबी, ॿुधो कोन अथई त सब्र जा 16 तकड़ जा 13। वक़्त जो इंतज़ार कर था, वक़्त जो। इहे फ़ैसिला कावड़ में न थींदा आहिनि। हाणे अचो त तोखे ज़वार वारी होटल ते हली चां प्यारिया। ठीकु आहे। सदोरी, सच सच ॿुधाए त इहो हमरा दर ते राति केरु हो? ये हर्फ तूं हलाए न, अदा जे आॾो तूं अछी थी कोन वेंदीअ। हाणे इहो त तूं बि खूब ॼाणी थी त इहो हमरा केरु हुयो। ऐं हा, इहो राति कंहिंजे न्यापे ते आयो हो, कंहिंजे पैगामनि ते राति इहो हमरा आयो हो। ॼाणी थी तूं? शर्म कोन थो अचई? हिकु चोरी मथां सीना ज़ोरी, हिकु कम करी कुधा ऐं इल्ज़ाम आणी मूते। हा, अॼु अची अदा परू चङी तरह तुंहिंजा हॾ थी भञरायां। इश्क करी तूं, न्यापनि ते माण्हू घुराए तूं, मार खां मां। हा हा, तव्हां मारजो मूंखे, मारे छॾिजो मूंखे। हूअं बि तव्हां भाउ ऐं भेण खे ॿियो कम बि कहिड़ो आहे? ग़लतियूं करी तूं ऐं माराई वरी मूंखे। कीअं न माराईंदीअ? मां माटेली भेण जो आहियां तव्हांजी। हुजां वहां न सगी त साह में मूंखे सांडे रखो आहे, पर ईअं तव्हां न कयो कॾहिं बि। ॾिसजांइ, अलाह जी लठ बे आवाज़ अथव। हिकु न हिकु ॾींहुं अलाह मुंहिंजी ज़रूर ॿुधंदो। आह गरीबा, कर खुदाई। ये मगरमच्छ जा ॻोढ़ा न मूंखे न ॾेखार।
तू दुनिया जी अखियुनि में धूड़ ज़रूर थी विझी सघीं, पर मां तुंहिंजे पिते खां वाक़िफ़ आहियां। इहे रोअण जा मकर न तू ॿियनि जे साम्हूं कर, मुंहिंजे साम्हूं न। बुढ़ी कोन थी मरी, हाँ? तू मूंखे थी मकरेली चवीं? अदा तोखे पंहिंजी अखियुनि सां पाण ॾिठो आ। भल तू अदा खे कहिड़ियूं बि पटियूं पढ़ाए, अदा जे कर खां बची तू बि कोन सघंदी आहे। अदा बि जाच में लॻो पियो अथई। अच्छा कारा त पाणे पधरा थींदा। भलो अथई त अदा खे तू पाणे ई ॿुधाए छॾ। हाणे वात न हण, इहा त जाच करण खां पोइ ख़बर पवंदी त सचो केरु ऐं कूड़ो केरु आहे। पोइ इहो वात हणजांइ निभागी। सब समझां तो पर पुट, सब समझां तो। ई वार मूं उस में अचनि आहिनि कया, पर छा कया? मुंहुं बि पंहिंजो, मोचड़ो बि पंहिंजो। जेकॾहिं कुझु कुछंदासीं त पंहिंजूं छोकिरियूं बदनाम थींदियूं ऐं वारिस बि संग न वठंदो। बाबा, तुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे न त हथ ते हथ रखी वेही रहूं। मां इहो चोर ज़ाहिर कंदुसि, चोर ज़ाहिर करे पोइ सुख जो साह खणंदुसि। गंद में लठियूं हणंदे न त कपिड़ा पंहिंजा ई ख़राब थींदे पुट। बाबा, मां माठ करे त वेही बि नथो सघां न। असांजी इज़त ते हमलो थियो, असांजे नंगन में कंहिं मेरी अख विधी आहे। त पोइ नथो मुड़ी न, कमु अहिड़ो कजांइ जो नांग बि मरे ऐं लठ बि बचे। इहो तूं फिक्र न कर बाबा, मां अहिड़ो त कमु कंदुसि जो नांग बि मरी वेंदो ऐं लीको बि ठही वेंदो। त पोइ ठीकु आहे, तूं पंहिंजे मुंहं सां जांच कर, पर चङी तरह जांच कजाए। तोखे पूरो पूरो एहतियात रखणो पवंदो। थी सघे थो उहो चोर कंहिं ॿिए घर आयो हुजे। बाबा, तूं बेफ़िक्र रह, मां हर तरफ़ खां जांच करे पोइ ई कंहिंजी ॻिचीअ में हथ विझंदुसि। बाबा, तूं बि छोकिरियुनि जो बिलो कर, किथे ईअं न थिए जो असां पटके पाइण खां बि हलिया वञूं। पुट, मूं आयल रिश्तो मोटाए त कोन्हे न, बाक़ी मां छोकिरियूं खारे में त कोन खणंदुसि। वधीक इज़त ज़िलत जो मालिक मुंहिंजो रब आहे। सदोरी, ये जेके तुंहिंजा रात वारा चक्कर आहिनि न, ये बंदि करे छॾ। पंहिंजो न त बाबा जी इज़त जो सोच। पोइ त इज़त जो तोखे बि सोचणु घुर्जे। छा तूं बाबा जी इज़त न आई छा? हा, आहियां मां बाबा जी इज़त, धीउ बि आहियांसि, पर तो वांगुरु छुड़वाग न आहियां। छो मां छुड़वाग आहियां? घर जो कमकार कंदी आहियां, मेहन जो गाह कंदी आहियां, लटो कपिड़ो धोईंदी आहियां, थांव थिपो कंदी आहियां। छो मां घर जो कमकार न आहियां कंदी? तुंहिंजो हरू भरू इहो रोब मुंहुं मथां। हा, तूं ई सॼो कमु कंदी आहीं, मां त ॼण कुझु कंदी ई न आहियां न। हे जेको कमकार करे तो केरु तो करे? सुठो बि इहो अथई त घर जो कमकार कर, अदा ऐं बाबा जा कन न भर। मां कन कोन थी भरियां बाबा जा, पर तूं बि थोड़ो ख्याल कर। ये चक्कर बाज़ू जेके तुंहिंजूं हलन थियूं न, ये छॾे ॾे। बाबा ऐं अदा जी इज़त जो थोड़ो ख्याल बि कंदी कर। चङो हाणे चङो, वधीक अमा नसीबा नथी, न कर ये नसीहतूं। कुतर करे वठ, जान छॾाए। अदा ऐं बाबा बि अचण वारा आहिनि, वरी घर जी मानी टिकी बि त करणी आहे न। हाणे हेॾे थी ॿियाड़ी तुंहिंजी बंदि न थींदी। मां थी कुतर कयां, हेॾा अची मुठ ॾे। ॻोल्हण जानी, इन्हे परुअ खे मां चङी तरह सुञाणा। तूं भले पाण खे फने खान सम्झे ऐं केॾी बि जांच करे वठे, पर तूं मुंहिंजे पेरनि ताईं बि नथो पहुची सघे। छो तो नांगनि जे बिरनि में हथ विझी? भलो भले जो छे न आहे। हे दुनिया सोननि सां भरी पई आहे। छॾ परुअ जी भेण जी पचर, ॿी का ॾिस जेका तुंहिंजे बराबर जी हुजे। बराबर दिल पशोरी लाइ त दुनिया भरी पई आहे, पर मुंहिंजी सदोरी सां सची दिलि आहे। उन जे कुर्ब में एॾी त कशिश आहे जो उनखे ॾिसण खां सवाइ मूंखे निंड ई नथी अचे ऐं न ई मानी थी वणे यार। मुड़ी वञ नादर साईं, मुड़ी वञ। परू तुंहिंजी ताड़ में अथई, पकड़जी वें त कसम सां नूर विञाए छॾींदी। गुलू, इन्हे परू करे मख मारी आहे जो मूंखे मारींदो। ही दिल फाथल आहे, दिलबर जो दीदार करण ज़रूर वेंदुसि, पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। हा साईं, तुंहिंजे अखियुनि जे मथां त सदोरीअ जे इश्क जी पटी ॿधी पई आहे।
भले ॾेई ॾिस दरिया में टपो। ॻोल्हण जानी जेसि ताईं मुंहिंजी सदोरी जी शादी नथी थिए न तेसि ताईं इहा लिक लिकोटी वारी रांदि खेॾंदो रहंदुसि। वो ॿुधो न थई सोणीअ ई मिहार जे इश्क खे दरिया ई न रोके सघे त ही परू असांखे छा रोके ॾे। मां मिहार आहियां ऐं सदोरी मुंहिंजी सोहणी, सम्झई? तूं छा सदोरीअ खे हासिल कंदे? सदोरी त हाणे मुंहिंजी थींदी। कहर थी वियो, अदा कहर थी वियो। तोबा तोबा तोबा। अजी वरी छा थी वियो? छा थियो इहो न पुछ, पुछ त छा नाहे थियो। हाणे ॻाल्हि बि खणी कर। अदा जवान थी त तुंहिंजे घर में बि आहे पर असांजे दरनि खे त कड़ा बि न आहिनि। तोबा माई तोबा, तोखे गिला खां सवाइ ॿियो कमु कोन्हे? ख़बरदार जो मुंहिंजे धीउ जो नालो खयां अथई। ना दा न, ऐं तो वारी छोकिरी त खीर वांगुरु अछी पाक आहे। आउं त साले जी छोरियुनि जी ॻाल्हि पई कयां। माई तूं मुड़ी त कंहिं मां बि कान थी। छल नका तोखे ॻाल्हि हथ में अचे पोइ बसि गोले वांगुरु पई थी घुमाईंसि। रे अदा मूं पंहिंजे गुनाहगार कननि सां ॿुधो आहे ऐं नूर भटारे जो कसम। चङो चङो, हाणे खणी चपनि खे चोर ऐं कर मूंखे गुनाहगार। अदा तॻिया क्या न ॾे हवालो केॾे लुग लॻो थो वञी ॾिनई था कैंची फट। यार वरियाम ॿिली मुंहिंजे दिमाग़ जो मीटर वॻे ई घुमियो पियो। तूं मूंखां टरी पासो कर न त ॼाए नची भट कंदो तंदे ची ची ची। अदा ॻाल्हि त कर, ख़बर त पवे त थियो छा आहे। छो ॿुधायां तोखे एॾो वॾो मुड़ुसु माण्हू थी वियो या तूं कचे जो कंधा रही जो तूं मूंखे पलांद वठी ॾींदे। अबा तूं त सफ़ा तेज़ गाम खां बि तेज़ लॻो थो वञी। थोरो ब्रेक ते पेर ॾे, ख़बर त पवे त थियो छा आहे। अड़े बाबा हिन सालिह जी ॻाल्हि थो कयां। अड़े सालिह बि मुंहिंजे लाइ मुड़ुसु माण्हू थी वियो आहे। भले हाणे सालिह बि तुंहिंजे लाइ मुड़ुसु माण्हू आहे। सालिह एतिरो मोतबर माण्हू कोन्हे न को अहिड़ो मुड़ुसु माण्हू आहे। ॻाल्हि आहे इज़त जी। इहो सालिह तो मुंहिंजे साम्हूं थिए त कढांसि चीकट कंदो हुते ची ची ची। तुंहिंजे इज़त ॾे जे सालिह हथ खणे न ईअं टुकरा करे छॾियांसि। हल सही। अड़े तूं कदे हुनखे गभा गभा। मूंखे इहो सालिह संग नथो ॾे, मूंसां इनकार थो करे। हाणे इहा संग जी ॻाल्हि पहिरीं वेंदी बिरादरीअ में। ओ ॾिसां त इहो सालिह मूंखे संग कीअं नथो ॾे। सालिह तोखे संग न ॾींदो। तूं गोहर खां लॻे अॻ में कर पोइ ॾिसां त कीअं संग नथो ॾे। मां मरी वियो हां। अड़े अञा मां चेरो हां जो मां ने गोहर खान खे अॻियां कयां। मां संग त ने सालिह खां गाए वॼाए वठंदुसि। ॾिसां त कीअं नथो ॾे मूंखे संग। अदा तया मुंहिंजो तोसां इहो वाइदो आहे, सालिह तोखे संग न ॾींदो त रहंदो किथे। मां इहो तोखे संग दर ते वठी ॾेई पोइ वेंदुसि। ठीकु आहे, जेकॾहिं तूं चईं थो त मां ॿ टे ॾींहं सबुरु कयां थो, मां हलां थो। पर यादि रखजांइ जेकॾहिं सालिह मूंखे संग ॾियण खां जवाबु ॾिनो न त सालिह जा चीकट ॿुधंदे चीकट ची ची ची। बाबा साईं सालार ॾाढो परेशान आहे। छो? बाबा साईं सालार ऐं नादिर हाणे ॿार नाहिनि रहिया जो हू हर ज़रूरत लाइ तव्हांजे आॾो हथ टंगीनि। हुननि जी बि कुझु ज़रूरतूं आहिनि, हुननि खे बि पैसा खपनि था। जेकॾहिं हू मूंखां पैसा घुरंदा त कहिड़ी हुननि जी बेइज़ती थी पवंदी। पर बाबा हू चाहिनि था त अमा महरू धीअ तुंहिंजा ॿाहिरि चाहिनि इहो था त बाबा मरे त बाबा जी मिल्कियत असां विकिणी पंहिंजे अयाशी में उॾायूं। महरू धीअ तूं घर में वेठी आहीं, तूं हुननि खे नथी सुञाणे। मां पंहिंजे पुटनि जे हिकु हिकु चाल चलत खां वाक़ुफ़ु आहियां त कहिड़ा फ़ाल आहिनि उन्हनि। बाबा साईं हू तव्हांखे नथा चई सघनि पर मुंहिंजा त नंढा भाउर आहिनि, मूंखे त हर तकलीफ़ ॿुधाइनि था न, मूंखे त महसूसु थिए थो न। अमा महरू धीअ तूं पंहिंजे ॿाहिरनि जे ॻाल्हियुनि में न अच।
मां हुननि जी हर जाइ ज़रूरत पूरी करण जे लाइ तयारु आहियां, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियां, मां पंहिंजे हलाल में हराम न मिलाईंदुसि। हा ठीकु आहे बाबा साईं, जेका तव्हांजी मर्ज़ी। पीउ त सही मुंहिंजी सोणी मन मोणी ईअं सटक मटक कटक कंदे काढ़ी थी वञे। हथ छॾ बशू, हथ छॾ, न त अहिड़ो बेइज़्ज़ो कंदसि त यादि कंदे। मां केॾां बि वञा, हिन में तुंहिंजो कुझु न वञे। कीप क्वाइट। तोखे इहा ख़बर न आहे त तूं मुंहिंजी मंगना, सम्झी? मां तुंहिंजो मंगेंदो। मुंहिंजे मथां फर्ज़ आहे त तो ते अख रखां, अख, सम्झी? हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मूंखे, हां इहो सुल्तान एॾो कॾहिं खां वठी तुंहिंजे रूह जो राणो थियो आहे? हटी परे थी मुंहिंजे रस्ते खां, मां चवां थी। जेकॾहिं न हटंदुसि त पोइ छा कंदी? वञी ॾेखार, वचाए मुंहिंजी खां। क्षमा जी चओ। हाणे तुंहिंजी तबियत कीअं? मां त ठीकु आहियां। क्षमा जी चओ। न बस कुझु बि। गोहर, तोखे जेको चवणो आहे तूं चई ॾे। तुंहिंजी आवाज़ मां मूंखे सुर कल्याण जी राहत मिलंदी आहे। हा क्षमा, कुझु बि न। गोहर, तूं कुझु चवण त चाहीं थो, पर तुंहिंजा अल्फाज़ तुंहिंजी निड़ीअ में अटकी था पवनि। अहिड़ी ॻाल्हि न आहे क्षमा, असल में तोखे नांग बि कखे वियो न, सो सोचुमि त तोखां तबियत पुछी अचां। इहा ॻाल्हि न आहे गोहर, ॻाल्हि त का ॿी आहे। हा ॻाल्हि ॿी बि आहे। ॿ ॾींहं अॻ में तव्हांजे दर ते हिकिड़ो हमराह बीठो हुयो, इन करे परेशान आहियां। हा पर मूंखे तो ते पूरो भरोसो आहे। बस इन एतबार खे कॾहिं बि टुटण न ॾिजांइ। इन जो मतिलब त इहा ॻाल्हि कूड़ी आहे? बाहि में पाणी कीअं थींदो ऐं उजाले में अंधारो कीअं थींदो, त पोइ शमा जे दिलि में धारियो कीअं ईंदो? हा, दरवाज़े ते को माण्हू ज़रूरु हुयो, पर ख़बर न आहे केरु हो ऐं कंहिं लाइ आयो हो, ऐं अदा परूअ खे ॾिसी भॼी वियो। ठीकु आहे, मां हाणे हलां थो, पंहिंजो ख़्यालु रखजांइ। हा परू कुझु बि चवई न त मूंखे ॿुधाइजांइ ज़रूरु, ठीकु आहे न? ॿुध जी कुझु बि न, तूं बि पंहिंजो ख़्यालु रखजांइ। ठीकु आहे। सोप सीरियल सिंध ॼाई तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।